जंहिं बि कयो ग़लति कयो अथसि तरीक़ो सही आहे ईअं थोरी थींदो न हया न शर्म दुनिया किथे पहुती आहे मां अञा किथे पहुतो आहियां अरे छोरा ही छा कयो थी रिलीअ खे गोॾ करे वेठियो थी ये त हंध ते विछाइण जी आहे कि न गोॾ ॿधण जे लाइ असल में रिली त विछाए बि आहे खट ते बाबा पर ज़रूरु कंहिं ॾुख सां इहो कमु कयो अथमि चरियो थो रही आहे वेह त ॿुधायां अबा मां खट ते सुतो पियो हुउसि ओचितो उबदाणे में सुरको थियो मूं सम्झो ना ॻाल्हि आहे छा ख़ौफ़ खां हथ ई कोन विधोमांसि आहिस्ते आहिस्ते सुरकंदो 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 का शइ ईअं निकिरी वई मां बि बेहोश थी वियुसि डप खां जेॾी महिल होश आयो हीअं जो खट तां लहा त कांच वञी पेरनि में फ़ाको कयो पोइ ॾिठमि अरे अगठु काॾे वियो सम्झी वियुसि कोन को मुंहिंजो अगठु कढी वियो बाबा इहा बेवाजी बि कंहिं बि कई आहे पर कई ग़लति आहे तो त कोन कई आहे अरे मां छो तुंहिंजो अगठु कढंदुसि इहे कुआ त न कढी विया अगठु उहा कहिड़ी कांच पाईंदा जो अगठु कढंदा तव्हांजी हरकत आहे ॿियो केरु आहे घर में हिकिड़ो तूं हिकिड़ो मां ॿियो को आहे घर में पापा त पोइ केरु अगठु गायब करे वियो कंहिं चोर खयो हूंदो ॿियो वरी केरु हूंदो आयो हूंदो चोर अगठु कढियो हलियो वियो हूंदो छा बच अथई चोर चोरीअ लाइ अचे हा त अंदरां कुझु न कुझु सामान खणे हा तुंहिंजा चोंपल खणे हा तुंहिंजो चश्मो खणे हा या पेटी अंदरूं खणी वञे अचे अचे मुंहिंजो अगठु कमायुसि अरे पापा हुन खे कांच लाइ बि अगठ जी ज़रूरत हूंदी वीचारो छिकियो कढियो हलियो वियो मां पैसे कहिड़ी ज़रूरत हुई मूंखे उथारे हा माली बाबा अगठु खपे थो त मां ॾियांसि हा ईअं न मां भुल में ॿाहिरि निकिरी वञा ॻोठ में रेडियूं पइजी वञनि न सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।